27वीं तरमीम आणण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इतफ़ाक़ करे वरितो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 26वीं आईनी तरमीम जी मंज़ूरी जो क्रेडिट इत्तेहादी जमायतुनि ॾांहुं वञे थो। जमहूरियत ऐं पार्लियामेंट जी मज़बूतीअ लाइ गॾिजी हलबो। लाहौर जे मॉडल टाउन में वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात सुठी रही। सिंध सरकार ट्रांसपोर्ट के शोबे में बेहतरी आणे रही है। अवाम के सफ़री सहूलतूं फराहम कयूं पयूं वञनि। आलमी बैंक की सहकार से येलो लाइन बस सर्विस जो मनसूबो शुरू किया वियो आहे। 21 किलोमीटर ते ॿधल मनसूबे की लागत 100 अरब रुपया है। सीनियर सूबाई वज़ीर शौर्जिल इनाम मेमूर जो कराची में मीडिया से ॻाल्हियूं। चवे तो स्टाइली लॉबी पीटीआई बानी लाइ संजीदगी से कम करे रही है। केस मसलूम करे पेश कयो पियो वञे। पीटीआई बानी लाइ आलमी सतह ते लॉबिंग थी रही है। 2018 में हिनखे भारत ऐं स्टाइल मां फंडिंग थी। फरल टालपुर के ईद की रात गिरफ्तार करे जेल मोकिलियो वियो। नथा चाहियूं त कंहिंजी भेण या धी जेल में हुजे। मौलाना फज़ल रहमान जी सुठी खूबी है तो हू ॻाल्हियुनि जो दरवाज़ो बंद नाहे कंदो। टैक्स लाइ कंहिंखे बि हिरासा न कयो वेंदो। नॉन फाइलर्स गाॾियूं ऐं मिल्कियतूं ख़रीद करे न सघंदा। नॉन फाइलर्स बाबत कानूनी कवर की ज़रूरत है। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी वाशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस। चवे तो नॉन फाइलर्स की इस्लाह खत्म करे रहिया आहियूं। अमेरिका में स्टेक होल्डर से हाकारी मुलाकातूं थियूं। हुननि पाकिस्तान में महंगाई की घटिताई ते वाखाण कई। रेटिंग एजेंसियूं भी चई रहियूं आहिनि त पाकिस्तान की मैशत बेहतरी तरफ वञी रही है। वर्ल्ड बैंक पाकिस्तान के कर्ज न पर ग्रांट ॾींदी। IMF सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। कोशिश हूंदी त IMF सां हीअ आख़िरी प्रोग्राम हुजे। जम्मू कश्मीर की वही एराज़ी ते भारती कब्जे के 77 साल गुजरी विया। भारती जारियत ऐं ॾाढ ख़िलाफ़ कारे ॾींहं ते सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां पैगाम। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त 27 अक्टूबर 1947 जो ॾिहाड़ो ॾखण एशिया की तारीख़ जो कारो बाब आहे। अॼोके ॾिहाड़े ते भारत वालर कश्मीर ते कब्जे लाइ फ़ौजकशी कई। ॾहाकनि खां कश्मीरी अवाम भारती फ़ौज जो बेशियाणो ॾाढ बर्दाश्त करे रही है। हींअर ताईं हज़ारे बेगुनाह कश्मीरी शहीद थी चुका आहिनि। भारत सलामती काउंसिल के ठहराव की भनकड़ी कंदो रहियो आहे। पाकिस्तान जो कश्मीरी अवाम सां साथ जारी रहंदो। पंहिंजे पैगाम में वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त भारती साज़िशूं कश्मीरी अवाम जे हक़ीक़ी उम्मीदुनि खे दबाए नथियूं सघनि। भारती काब्ज़ फ़ौज कश्मीर में अवाम ते ज़ुल्म करे रही है। पाकिस्तान कश्मीर लाइ मुकम्मल इख़लाक़ी सिफारती ऐं सियासी हिमायत जारी रखंदो। वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भहनकड़नि जी सख्त मज़म्मत करियूं था। वालारियल वादी में बुनियादी हक़नि जो मुतालबो कंदड़ अवाम जो आवाज़ दबाए नथो सघिजे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कश्मीर में भारती जिबर ऐं ॾाढ ख़िलाफ़ कारे ॾिहाड़े ते पैगाम। चवे तो बुनियादी इंसानी हक़नि के कंहिं बि ज़ुल्म ऐं ॾाढ सां खसे नथो सघिजे। पाकिस्तान मज़बूतीअ सां कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां गॾु बीठल आहे। हुर्रियत अॻवान यासीन मलिक जी घरवारी मिशाल मलिक चयो आहे त यासीन के फांसी घाट पर सां रखियो वियो। भारतीय फ़ौज वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी बदतरीन भनकड़ी करे रहियो आहे। मिशाल मलिक जो इस्लामाबाद में कश्मीरनि सां ॿधियल निकितल रैली खे ख़िताब। चयाईं कश्मीरी अवाम भारतीय ज़ुल्म जो ॼमी मुक़ाबिलो करे रही आहे। कुर्बानी ॾींदड़नि जी तहरीक कॾहिं बि ख़त्म नथी थी सघे। कश्मीरी अवाम जा समूरा हक़ हड़प कया विया आहिनि। भारत जी कोशिश आहे त वालारियल कश्मीर के मिनी इंडिया में तब्दील कजे। कश्मीर ते भारत जी गैर कानूनी कब्जे खिलाफ अॼु कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में कश्मीरी अवाम सां ॿधीअ जे इज़हार लाइ रैलियूं ऐं तक़रीबूं। कराची, हैदराबाद, कंदकोट, कंबर, शिदातकोट, लाड़कानो, रतोदेरो में भी रैलियूं। कश्मीरी अवाम सां ॿधीअ जो इज़हार नवदेरो, खैरपुर, फैज़गंज, मिठी, डीपलो, कोटड़ी समेत नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कजियूं वयूं। आलमी बिरादरी खां कश्मीरी अवाम सां इंसाफ़ ऐं भारती ज़ुल्म जे ख़ात्मे जो मुतालबो।
पीसीबी मोहम्मद रिजवान के वनडे ऐं टी20 लाइ कप्तान मुक़ररु करे छॾियो। सलमान अली आगा वनडे ऐं टी20 टीम जो नाइब कप्तान मुक़ररु। मोहसिन नक़वी चयो आहे त बाबर आज़म पाकिस्तान जो असासो आहे। हुन पाण राब्तो करे ॿुधायो त कप्तान रहणु नथो चाहे। सभिनी जी ख़्वाहिश आहे त बाबर आज़म माज़ी जहिड़ी परफॉर्मेंस ॾेखारे। नौजवान टैलेंट खे मौक़ो ॾियणो पवंदो। इंग्लिश टीम ख़िलाफ़ कामयाबी में सिलेक्शन कमेटी जो वॾो हथु आहे। डोमेस्टिक क्रिकेट खे अहमियत ॾियणी पवंदी। ऑस्ट्रेलिया ऐं ज़िम्बाब्वे जे दौरे लाइ क़ौमी टीम जो स्क्वाड जो ऐलान। पीसीबी मूजिबि ज़िम्बाब्वे दौरे जे लाइ बाबर आज़म, शाहीन अफरीदी ऐं नसीम शाह खे आराम ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। क़ौमी टीम ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ टी20 ऐं 3 टी20 इंटरनेशनल मैचूं खेॾंदी। ज़िम्बाब्वे ख़िलाफ़ बि टी20 इंटरनेशनल मैचिस खेॾियूं वेंदियूं। पीसीबी जो चवणु आहे त वाइट बॉल फॉर्मेट्स लाइ पाकिस्तानी टीम जे कप्तान जो ऐलान चेयरमैन मोहसिन नक़वी कंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तरफ़ां सेंट्रल कॉन्टेक्स्ट जो ऐलान। 25 क़ौमी रांदीगरनि खे सेंट्रल कॉन्टेक्स्ट जी आछ। बाबर आज़म ऐं मोहम्मद रिजवान खे ए, शाहीन अफरीदी ऐं नसीम शाह खे बी कैटेगरी में शामिल कयो वियो। शाह मसऊद जी बी कैटेगरी में शमूलियत कप्तानी सां मशहूर 5 इमर्जिंग क्रिकेटर्स खे बि सेंट्रल कॉन्टेक्स्ट ॾिना वेंदा। सी कैटेगरी में अब्दुल्ला शफीक, शादाब खान ऐं इब्रार अहमद खे शामिल कयो वेंदो। सलमान आगा, सऊद शकील, हारिफ रऊफ़, साइम अयूब ऐं साजिद खान बि सी कैटेगरी में शामिल। नोमान अली जी शमूलियत फिटनेस सां मशहूर। लाहौर दुनिया जे गदरनि शहरनि जी लिस्ट में ॿिए नंबर ते अची वियो। लाहौर में अॼु सुबुह सां माहौल इंसानी सिहत लाइ इंतहाई हानिकार। एयर क्वालिटी इंडेक्स मूजिबि लाहौर जी हवा में गदलाइण 629 पार्टिक्यूलेट मीटर रिकॉर्ड कई वई आहे। दुनिया जे गदरनि शहरनि में सरीबा जो शहर पहिरें नंबर ते आहे, जिते गदलाइण 671 पार्टिक्यूलेट मीटर रिकॉर्ड कई वई आहे। कराची गदरनि शहरनि जी लिस्ट में 5 नंबर ते आहे। गज़ा ते यहूदी फ़ौज जा बदतरीन हमला जारी। वधीक 45 फ़लस्तीनी शहीद। अरब मीडिया मूजिबि गज़ा जे इलाइक़े बेतलहम में 6 रिहाइशी इमारतुनि ते हमिलो। इसराइली हमले में केतिरनि ई फ़लस्तीन खे ज़ख़्मी करे छॾियो। लिबनान जे मुख़्तलिफ़ शहरनि ते बि इसराइली बमबारी में वधीक 49 माण्हू शहीद। जवाबी कार्रवाई में हिज़्बुल्लाह जा बि इसराइली ते 100 खां वधीक रॉकेट ऐं मिज़ाइल हमला। इसराइली फ़ौज हदफ़नि ऐं हिकु शहरी इलाइक़े खे निशानो बणायो। नबीसर भरिसां परिणियल नारी जो घर मां फाहो लॻल लाश ते इतला ते पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त 24 वरनि जी भारती ज़ाल सुरेश मेघवार जो फाहो लॻल लाश मिलियो आहे। वाक़ियो आबखात लॻी रहियो आहे। मामले जी समूरनि रुखनि खां जांच कई पई वञे। कोसपुर वेझो घर जी भित किरण सबबि बाड़ी दॿिजी फोत। अमर ज़ख़्मी। ॻोठ मुला साबिर ओगाई में भित किरण जे वाक़िए सबबि फोत थियल 2 वरनि जी मीरज़ादी ओगाई जो लाश ऐं ज़ख़्मी औरत अस्पताल मुंतक़िल। बाड़ी जे फोत थियण बाद घर में रोज़ राड़ो मतल। ऐं रसूलाबाद मां 2 महीना अॻु अगवा थियल नौजवान खे पुलिस पारां शिकारपुर जे कचे मां बाज़ियाब करण जी दावा। पुलिस मूजिबि कोट शाहू थाणे जी अदमी कार्रवाई करे मुख़्फ़ी नौजवान वज़ीर सोलंकी खे बाज़ियाब कराए वरितो। नौजवान खे ॻोठ अलहवरायो सोलंकी पहुचाए वारसनि हवाले कयो वियो। नौजवान जे घर पहुचण ते घर भातियुनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई।